माने असांजे भोपाल में आयल असांजे दोस्त प्रकाश भाई मिरचंदानी के अर्ज कंदुसि तो पंहिंजा ख्याल रखन। असांजे प्रकाश भाई भोपाल के अंदर राष्ट्रीय संयोजक अखिल भारतीय सिंधी महासभा जा संयोजक हुए, प्रदेश प्रवक्ता भारतीय जनता पार्टी मध्य प्रदेश जा आहिनि, संरक्षक सिंधी सेंट्रल पंचायत संता नगर भोपाल। मां उन्हनि खे विनंती तो कयां उहे भी मंच ते अचनि ऐं पंहिंजे अॼु जे पहिरें हिकु इन एपिसोड जे लाइ साईं थोरो सॉरी थोरो लेट थी वियो, पर इहो जेको खजानो मिलियो इन खजाने जी काई क़ीमत कान्हे ऐं मूंखे बसि इहो ई खजानो पंहिंजे ॿारनि में विराइणो हो, जेकी असांजी टीम जी हिकु इच्छा ऐं हिकु असां ध्येय रखियो आहे कि वधि में वधि असांजे सिंधियत जे इतिहास जो, सिंधियत जे जेको बि असांजा बुजुर्ग असांजे लाइ करे विया आहिनि इन जो हिकु परदो कढी हिकु परत कढी करे मां ॾेखारियां। उहा असांजी नंढी कोशिशि आहे, उनखे तव्हां अॻियां वधायो। तव्हां शुरूआत कयो। रतन चावला साहब, तव्हां सभिनि खां पहिरियों त सभिनि साथियुनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु जेको तव्हां जो इहो प्रयास कयो आहे, इहो हिकिड़ो मील जो पत्थर साबित थींदव सिंधी समाज जे ॻाल्हियुनि खे, सिंधी समाज जी भाषा खे, सिंधी समाज जे वाधारे लाइ या सिंधी नौजवाननि खे जेको अॼु मैसेज मिलणु खपे। अॼु उहो यूट्यूब ते अगरि ॾिसंदा लगातार त असां उन्हनि खे मूंखे यादि आहे कि उन्हनि खे जीअं पहिरियों माण्हू कुझु माण्हू हूंदा हुआ कि पंहिंजो सिंधी चवाइण में कीबाईंदा हुआ, उन्हनि खे अॼु जी तारीख़ में नई पीढ़ीअ खे उनखे गर्व थींदो। अॼु डॉक्टर सुरेश बाबलानी साहब जेके बि ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि, मतिलबु इहो वास्तव में इतिहास अगरि असांजे ॿारनि खे अचे या इन्हनि खे ख़बर पए कि असां छा आहियूं, असांजी विरासत छा आहे, असांजी संस्कृति छा आहे, असांजी सभ्यता छा आहे, मूंखे लॻे थो कि उहे सभु ॿार पंहिंजे पाण ते गौरवान्वित महसूसु कंदा ऐं उन्हनि खे लॻंदो कि हा असां बि कुझु आहियूं ऐं असांजा पूर्वज बि कुझु आहिनि ऐं असांजी जेका विरासत आहिनि उन्हनि खे गर्व थींदो कि असां सिंधी समाज में जन्म वरितो आहे। अॼु जे आज़ाद हिंदुस्तान में अलॻि अलॻि समाज जा माण्हू पंहिंजे पाण खे गौरवान्वित महसूसु कंदा आहिनि कि असां ठाकुर आहियूं, कोई चवंदो आहे असां ब्राह्मण आहियूं, कोई चवंदो आहे असां क्षत्रिय आहियूं, असांखे कोई चवंदो आहे असां बनिया आहियूं या अग्रवाल आहियूं या मराठा आहियूं या समथिंग आहियूं। पर असांजे ॿारनि खे अगरि अॼु जेकी बि ॻाल्हियूं ख़बर पवनि थियूं, रतन जी तव्हां जेको प्रयास कयो आहे, मां तव्हांखे कोटि कोटि धन्यवाद थो कयां, कोटि कोटि साधुवाद थो कयां कि जहिड़े तरीक़े सां असां त चूंकि पंहिंजे पाण में गर्व महसूसु कंदा ई आहियूं, लेकिन तव्हां जेके इहे ॻाल्हि जूं इन्हनि NCPL जे माध्यम सां जेके इहे ॻाल्हियूं पहिरियों दफ़ो मूंखे लॻे थो कि वेब साइट जे माध्यम सां पहिरियों दफ़ो जेको पूरे देश में ऐं पूरे विश्व में जेकी ॻाल्हियूं वञनि थियूं, इंटरनेट जो युग आहे अॼु जी तारीख़ में, ऐं इहे ॻाल्हियूं जीअं जीअं जिते जिते वञनि थियूं, मां तमामु इंटरनेशनल कम्युनिटी में जेके बि सिंधी रहंदा आहिनि उन्हनि खे बि ॿुधंदो रहंदो आहियां, उन्हनि सां बि मिलंदो रहंदो आहियां या उन्हनि जी ॻाल्हियूं या उन्हनि खे जेको पैसो कमाइण खां पोइ जेको सिंधी समाज में कमु करण लाइ जज़्बो आहे त उहे बि ॻाल्हियूं ॿुधी करे ख़ुशी थींदी हुई। अॼु तव्हां जेको हिंदुस्तान में रही करे इहो जेको कमु अॼु शुरू कयो अथव, मूंखे लॻे थो कि इहे रुगो 10 एपिसोड काफ़ी कान्हनि। मां NCPL खे चवंदुमि कि इहा कंटिन्यू वेब साइट्स वग़ैरह जेके बि तव्हांजे माध्यम सां इहे लगातार हलणु खपनि। नंढियूं नंढियूं बारीक बारीक ॻाल्हियूं बि असांजे समाज जे नवनिहालनि खे, असांजे समाज के व्यक्तियुनि खे, असांजे समाज जेके विरहांगे खां पोइ जेके रहिजी विया, जंहिंखे इलाही ॻाल्हियूं आपाधापीअ जी आजीविका जी आपाधापीअ में जेके रहिजी विया, जे चूंकि रोटीअ जे चक्कर में
इलाही माण्हुनि खे शिक्षा न मिली, या इलाही माण्हू पढ़ी न सघिया, या मतिलबु इतिहास खे जंहिंखे सम्झणु खपंदो उहे न करे सघिया। त अॼु जी वर्तमान परिस्थिति में धीरे धीरे जीअं असांजा सिंधी स्थापित थींदा था वञनि, अॼु हिंदुस्तान ई न वरन पूरे विश्व में असां स्थापित आहियूं, त जीअं जीअं जंहिंखे जंहिंखे अवसर मिले ताकी उहो उन ते यूट्यूब ते या तव्हांजे हिन वेब चैनल्स ते पढ़ी करे या सम्झी करे उनखे महसूसु करे ऐं पंहिंजे आईंदड़ अॻियनि खे जेके अबा असांजा अचणा आहिनि उन्हनि खे बि ॿुधाए। अॼु जीअं असांखे पुराणियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदी हुई, असांजी ॾाॾी ॿुधाईंदी हुई, असांजी माता ॿुधाईंदी हुई कि असां छा हूंदा हुआसीं, सिंध में छा हूंदा हुआसीं, ऐं उहा सॼी ॻाल्हि जी रूपरेखा कीअं ठही, या जेके असांजियूं पुराणियूं जाइफ़ां हूंदियूं, असांजियूं जेके महिलाऊं हूंदियूं हुयूं, चूंकि घर गृहस्थीअ जे विषय में उन्हनि खे एजुकेशन ओतिरी न मिली हुई, पर डॉक्टर सुरेश बाबलानी साहब जेको विस्तार सां ॿुधायो, या निहालियाणी साहब जेको असांखे भूगोल जी दृष्टिगत असांखे जेको ॿुधायो कि असां छा आहियूं या सिंध छा हुई, इहो पंहिंजे पाण में अविस्मृतीय आहे। मतिलबु एतिरो क़दुरु, ऐं इहो धन्यवाद ॾियणु खपे नरेंद्र मोदी जीअ खे कि असांजी अॼु NCPLCL में जेको जेतिरा योग्य व्यक्ति, चाहे कुकरेजा साहब हुजे, चाहे बाबलानी साहब हुजनि, अहिड़ा तमामु माण्हू सुठा सुठा अॼु NCPL में जेके आया आहिनि। पहिरियों बि NCPL कमु करे पई, पर मूंखे कॾहिं कान लॻो हो कुकरेजा साहब खां पहिरियों, घनश्याम कुकरेजा जी खां पहिरियों कि लॻो कान हो कि कोई NCPL, मूंखे लॻे पियो एती श्री वॾी थिए ऐं कुझु माण्हू पर्सनली पंहिंजो हित साबित करण लाइ उन में अचनि पिया, बट ही पहिरियों दफ़ो जेको प्रयास थियो आहे, मूंखे लॻे थो थी सघे थो मां न ॾिठा हुजनि, ॿिए बि कोई प्रयास हुजनि त उन लाइ मां क्षमा याचना आहियां, पर हींअर जेके लगातार प्रयास थिया आहिनि इहे नरेंद्र मोदी जी खे बि धन्यवाद आहे, ऐं जेके वर्तमान असां संस्कृति मंत्री आहिनि उन्हनि खे बि इलाही धन्यवाद आहे। इहे ॻाल्हियूं लगातार हलणु खपनि। ऐं मूंखे लॻे थो कि असांखे जीअं जीअं सतयुग खां वठी द्वापर त्रेता ऐं तमामु एतिरा युगनि में बि असांजी उपस्थिति हुई, यानी असां पंहिंजे पाण में हिकिड़ा कुझु न कुझु व्यक्ति आहियूं। परमात्मा अगरि असांखे सिंधी समाज में पैदा कयो आहे त असांजा पुराणा कर्म या असांजी पुराणा जेके बि विषय रहिया आहिनि या असांजो शांति को स्वभाव रहियो आहे, जीअं डॉक्टर सुरेश जी ने जीअं ॿुधायो, त इहे उन जे करे या असांजे जेका सुठा कर्म हूंदा उन जे करे असां सिंधी समाज में पैदा थिया आहियूं। इहे ॻाल्हियूं माण्हुनि खे ख़बर पवंदियूं, ऐं इन जे करे न त विच में हिकिड़ो माहौल अहिड़ो ठहियो हो कि माण्हू कुझु गाए बगाए सिंधियुनि सां ईर्ष्या पिया कनि, पर उहो धीरे धीरे असांजे समाज में जेका जागृति आई ऐं समाज जे जेका बि पंहिंजे पंहिंजे स्थान ते जेके मुखी आहिनि उन्हनि लगातार प्रयास कयो, सिंधी भाषा सिंधी सभ्यता ते लगातार फोकस कयो, असांजे इतिहासकारनि फोकस कयो, ऐं तमामु राजनेता जेके सिंधी राजनेता आहिनि पूरे देश में, जेके अन्य अन्य पार्टियुनि में कमु करे रहिया आहिनि, उन्हनि बि राजनीति पार्टीअ खे अलॻि करे पहिरियों समाज खे महत्व ॾेई करे ऐं पंहिंजे समाज लाइ कमु करण जो जेको जज़्बो उन्हनि जगायो, उनजी परिणति आहे। अॼु मां भले भारतीय जनता पार्टी में आहियां या ॿिए दीगर समाज में, कुझु कांग्रेस में आहिनि, कुझु जेके आहिनि अलॻि अलॻि पार्टियुनि में आहिनि, उन्हनि सभिनि मिली करे जेको बि जज़्बो सिंधी समाज लाइ जगायो आहे उनजी परिणति आहे कि अॼु हाणे सभु सिंधियुनि खे पंहिंजे पाण ते गर्व महसूसु थियणु लॻो आहे। उहा पुराणी जेका दकियानूसी ॻाल्हि शुरू थी हुई कि साईं मूंखे न ॿुधणो आहे, माण्हुनि इलाही पंहिंजा सरनेम मटाया, माण्हुनि पंहिंजियूं नुखूं लिखणु शुरू कयूं, त उहा ॻाल्हि हाणे ख़तमु थी आहे। हाणे माण्हू चवंदो आहे, हाणे मां फिल्म इंडस्ट्री में बि रतन जी तव्हां ॾिसंदा हूंदव कि माण्हू अॼु जी तारीख़ में पूरो नाले सां गॾु पूरो सरनेम बि था लिखनि, ऐं हुन सां इंडिकेट थो थिए कि हा ही सिंधी आहिनि। इन दृष्टिगत अॼु जी जेका जागृति आई आहे, मूंखे लॻे थो तव्हां जेको प्रयास कयो इहो बि मील जो पत्थर साबित थींदो, ऐं एतिरे वॾे वॾे इतिहासकारनि जेतिरी ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि मूंखे इलाही सुठी अनुभूति थी आहे, ऐं मुंहिंजो मन अॼु इलाही प्रसन्न आहे, ऐं मूंखे लॻंदो आहे कि हा मां समाज जे लाइ अगरि कुझु करण जी कोशिशि कयां वेठो त तव्हांखे बि इलाही साधुवाद आहे। असां पंहिंजे समाज जी जागृति लाइ, तव्हांखे यादि हूंदो कि 10 मार्च 2018 में दुबई में बि सम्मेलन कयो, त तमामु सिंधी समाज जे व्यक्तियुनि खे इहो ख़बर हूंदी आहे कि कंहिं राजनेताउनि खे सॾु कराइजे या अन्य अन्य पार्टियुनि जे MP MLAs खे या मंत्रियुनि खे सॾु कराइजे, पर मां उन में हिननि खे चयो, असांजे जेकी असांजी संस्था हुई, कि न, असांजे समाज जा जेके मुखी आहिनि उन शहर में, दुबई शहर में जेके रहनि था, या वॾा जेके सेवादारी आहिनि, जेको वॾो कमु करे रहिया आहिनि समाज खे जोड़ण लाइ ऐं समाज खे मथां जेको कुर्ब करे रहिया आहिनि,
उन्हनि लाइ असांखे उन्हनि खे चीफ गेस्ट घुराइणो आहे। त इन करे असां राम बख्शाणी साहब ऐं वाशू शराफ साहब खे जेके दुबईअ जा मोतबर आहिनि उन्हनि खे चीफ गेस्ट एज ए घुरायो हो ऐं उन्हनि खे असां अतिथि बि ठाहियो हो। ऐं उन जी विस्मृति अॼु बि, क्योंकि उन खां पोइ लगातार कार्यक्रम 2 साल पुराणा 2018 ऐं 2 साल उन कार्यक्रम खे थी विया आहिनि, पर कोरोना काल जे चक्कर में असां अॻिते ॿियो कार्यक्रम न करे सघिया हुआसीं। उन में कंहिं बि व्यक्तिअ खां मां तव्हांखे हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाए छॾियां कि कंहिं बि व्यक्तिअ खां मतिलबु उन कार्यक्रम जे आयोजन लाइ कोई फंडिंग कान हुई। सेल्फ माण्हुनि हर माण्हू पंहिंजो कंट्रीब्यूशन ॾिनो हो ऐं उन जे माध्यम सां इहो पूरो एॾो वॾो आयोजन थियो हो। पर असांजे समाज में भामाशाह आहिनि, दानवीर आहिनि ऐं समाज जे वाधारे लाइ तमामु कुर्ब करण लाइ तयार हूंदा आहिनि। मूंखे लॻे थो कि अहिड़ा कार्यक्रम ऐं अहिड़ी संस्थाऊं ऐं अहिड़ी वीचार खे पुष्ट करण लाइ अॼु जेके बि असांजा समाज जा कर्मवीर या योद्धा जेके ॾिसंदा हूंदा, जंहिंखे दर्द आहे समाज लाइ, अॼु हिन नवरात्रि में तव्हां जेको प्रथम प्रयास कयो आहे, मूंखे लॻे थो कि मां इलाही अलाए कीअं तव्हांखे धन्यवाद कयां। अगरि तव्हां वेद से न हुजो हा त मां तव्हांखे गले मिली करे भाकी पाए करे तव्हांखे वर्चुअल भाकी, हा, त साईं इलाही तव्हांखे धन्यवाद। ऐं प्रिया बि जेको प्रिया केसवानी इलाही असांजी सुठी गायक कलाकार आहे ऐं ख़ुशी आहे मूंखे तव्हांजी देवलालीअ जी आहे। तव्हां सभु नगीना पाण वटि चूंडे रखिया आहिनि। प्रिया बि इलाही सुठो हिकिड़ो मूं वटि आयो हिन जो गानो हिन जो साईं जन जी स्तुतीअ जो, त मां उन में हिंदी कैप्शन लिखी करे कि आइए असां हमारे जो है जो झूलेलाल इष्ट देव हैं उनके लिए एक बहुत अच्छा संगीत प्रार्थना है, आप भी सुनेंगे तो बहुत आनंद आएगा। त मां तव्हांखे अॼु ॿुधाइण में मूंखे गर्व थो महसूस थिए कि प्रिया जे गाने खे 92,000 लाइक्स आया ऐं प्रिया खे बि सुठो लॻो। प्रिया बि मूंखे मैसेज कयो हो। उन खां पहिरियों मुंहिंजो प्रिया सां कोई परिचय कान हो, बट पंहिंजे स्तर ते मुंहिंजो हिकिड़ो ई संदेश आहे कि हर सिंधी समाज जो व्यक्ति अगरि पंहिंजी भाषा लाइ या पंहिंजी संस्कृतीअ लाइ, पंहिंजी सभ्यता लाइ कुझु बि करण थो चाहे त बीइंग पॉजिटिव, थिंक पॉजिटिव सोचे करे अगरि पंहिंजे स्तर ते कुझु बि पॉजिटिव करण जी कोशिशि कंदो त साईं झूलण उनखे बिल्कुलु सफलता ॾींदो, जीअं अॼु रतन चावला साहब खे अॼु सफलता मिली आहे। वधीक मां टाइम नथो वठणु चाहियां छो कि मुंहिंजे ॻाल्हाइण जी बजाए अगरि अहिड़ा विद्वान साथी डॉक्टर सुरेश जी, डॉक्टर निहलानी साहब, अगरि अहिड़ा कोई विद्वान ॿिए बि कुझु उन्हनि खे हुजे त नेक्स्ट एपिसोड में या जेॾी महिल उन्हनि खे अवसर मिले उहो ॻाल्हाइनि त उन्हनि जो स्वागत आहे। उहो ई असांखे ॿुधणो आहे। असां में मुंहिंजी बि उमिरि कोई वधीक कान्हे, मां मात्र 52 इयर्स जो आहियां ऐं मूंखे बि अञा सिखण लाइ इलाही ॻाल्हियूं खपनि ऐं मां बि सिखण जी कोशिशि कयां वेठो। तव्हांखे इलाही साधुवाद आहे, तव्हांखे इलाही धन्यवाद ऐं तव्हांजो जय झूलेलाल, तव्हांजो उपकार। साईं जय महिरबानी महिरबानी प्रकाश जी।